अदा अॼु घर न आहे ऐं तोखे अचणो पवंदो। हाकमज़ादी मां हिनमल चरी थी वई आहियां छा? सौट जे न अचण जी ख़बर न वञण जी ख़बर। अॻे चकर बि ज़रे घटि थे तो मुंहिंजो सिर वञी रहियो। अॻे चकर त इत्तेफ़ाक थी वियो, हर चकर ईअं न थींदो। हाकमज़ादी वरी बि सोचे वठ, पाण सां गॾु तूं मूंखे बि मुसीबत में विझंदी। का बि मुसीबत न थींदी। जॾहिं अदा अॼु घर ईंदो ई कोन त मुसीबत छा जी थींदी? ठीकु आहे, मां तुंहिंजे चवण ते अॼु राति अचां थो, पर हा आख़िरी चकर ॿीहर तूं मूंखे कॾहिं बि पाण वटि घुराइण जे लाइ मजबूर न कंदी। इहो हिते वेही फ़ैसिलो कंदासीं त अॻिते असांखे छा करणो आहे। कहिड़ो फ़ैसिलो कंदी? हाकमज़ादी जेको बि तोखे फ़ैसिलो करणो आहे तूं भला फोन ते ई करे वठ। अहिड़ियूं ॻाल्हियूं फोन ते न, रूबरू थींदियूं।